बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह चनोए जिन आए मन सुरो थे। मेरा टीवी जे मुनफरद प्रोग्राम असा जी औताक में आवां जो पंहिंजो मेज़बान मंजूर सीताई इंतहाई खुशी थींदी आहे जॾहिं असांखे तव्हां दोस्तनि जा मुख़्तलिफ़ मैसेज या फ़ोन कॉल्स ईंदा आहिनि ऐं तव्हीं असांजे हिन असांजी औताक जे सेट जी साराह कंदा आहियो ऐं हिते आयल सभिनी महिमाननि खे गौर सां ॿुधंदा आहियो। उन्हनि जा मैसेज, उन्हनि जूं कुर्ब कचहरियूं, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि जूं ॻाल्हियूं, बहस मुबाहिसा, उन्हनि मां बि घणो कुझु पिराईंदा आहियो। तव्हां असांखे मुख़्तलिफ़ आइडियाज़ ॾींदा आहियो त साईं हिन भेरे तव्हां कंहिं मालवंद जे ॼाणू माण्हूअ खे घुरायो, कंहिं ज़राअत जे माहिर माण्हू खे घुरायो, बीमारियुनि जे माहिर कंहिं डॉक्टर खे घुरायो, तालीम जे हवाले सां कंहिं तालीमदान खे घुरायो। त तव्हां जूं सभु राय असां पंहिंजो अखियुनि ते रखंदा आहियूं ऐं असांजी इहा कोशिशि रहंदी आहे त तव्हां ताईं जेको लतीफ़ीलात जो ही पैगाम आहे, ही जेको असांजो लतीफ़ साईं जो फ़िक्र आहे, उन सां गॾोगॾु हिन समाज ऐं हिन सिंध जा जेके दरपेश मसइला आहिनि, मुजारा आहिनि, परेशानियूं ऐं पेचीदगियूं आहिनि, ज़राअत में, माल में, बीमारियुनि में, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके असां वटि इशूज़ आहिनि, उन हवाले सां बि मुख़्तलिफ़ असां माहिर महिमान घुराए करे तव्हां ताईं ॼाण पहुचाईंदा आहियूं। अॼु बि आयल सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जिए लतीफ़, सदा जिए। अॼु त साईं असांजी औताक सुहिणनि सुहिणनि मिठड़नि मिठड़नि मानायतनि ऐं कुर्बायतनि महिमाननि सां सिंगारी पई आहे। हाओ साईं हाओ, ॻाल्हि मञ बि मुर्तज़ा मजबूर जी महिनत आहे जो असांजी हिन औताक जी ॻाल्हि ॾेह तोड़े परॾेह में चर्चो थी वई आहे। साईं हाओ हाओ, अॼु असां जिन महिमाननि खे मधु कयोसीं ऐं हू असांजा कुर्ब जा कदम भरे हू असांजा महिमान थिया आहिनि, उन्हनि जो तव्हां सां तारफ़ करायूं त सिंध जो तमामु वॾो ॾाहो मोतबर असांजो मोहसिन साईं मिठो महरी साहब खे असां भलीकार चवंदासीं। साईं ख़ुशि आहियो, चङा भला, ओड़ो पाड़ो ढोर ढगो नंढो वॾो पोड़ो पको चाचो मामो राज भाग सभु ख़ैर, खुश चङा भला, शुक्र अल्लाह जो, शुक्र अल्लाह जो, बनी बारो ॿियो मिड़ो ख़ैर, शुक्र अल्लाह जो, सभु ख़ैर। भले आया जी आया। घणो अरसो थियो आहे साईं तव्हांजे दीदार लाइ त असां सिकी मुआ साईं बस असीं हाज़िर थियासीं, तव्हां सॾु कयो, पोड़ा मुड़ुस आहियो, हींअर त सीअ बि पइजी आहे न सॾ सां गॾु। अॼु साईं बादशाही पटको ॿधो अथव बाक़ाइदे, अॼु वरी ड्रेसिंग बि अहिड़ी सुहिणी सुठी करे आयो जो ॾाढो था वणो साईं। मोला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि आहियो न साईं? तबियत सिहत सर्वेच सिजावली चयो आहे त सजण सर्वेच खे आहे सॾायो इन सलीके सां। वाह, सजण सर्वेच खे आहे सॾायो इन सलीके सां, वाह त अच अजरक ऐं टोपीअ सां नबी का टिंड थी घुरिजे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, अजरकूं ऐं टोपियूं ऐं इहे पंहिंजी सकाफ़त आहे, वाह साईं वाह, वाह साईं वाह, उन्हनि खे जियारणु पंहिंजो सिंधियुनि जो फर्ज़ आहे। वाह साईं हाओ हाओ, असां बि उन लिबास में, क़ौमी लिबास में, पंहिंजे सकाफ़ती लिबास में हाज़िर थिया आहियूं। ॿियो मिड़ो ख़ैर, हूंदो बि ख़ैर, रहंदो बि ख़ैर, मोला अॻिते कंदो बि ख़ैर। तव्हांजे भर में सदाकत हुसैन शेख वेठो आहे, भाउ ख़ुशि आहियो, चङा भला, असांजा पाड़ेसरी। तव्हां बि साईं जॾहिं को सुठो सुहिणो महिमान ईअं लंघंदे ॾिसो त तव्हां बि जे औताक वसायो, इहा ॻाल्हि असांखे वणेव थी। कुर्बान साईं जेको आहे संगत ॼण त इन इंतज़ार में हूंदा आहियो त महिमान वञे त मथां वञी का कचहरी ॿुधां। बेशक आओ आओ, ऐं असांजो सिंध जो नामवर शाइर फ़कीर सिफ़त इंसान फ़कीर असगर सीताई खे बि असां भलीकार चऊंदा। साईं ख़ुशि आहियो, चङा भला, केतिरनि किताबनि जा तख़लीकार आहियो, तव्हांजी सॼी ज़िंदगी कलमी पोरे में गुज़री आहे, इल्मियत बि पोरे में गुज़री आहे, ॿियो सभु ख़ैर आहे। हाणे तव्हांजी तबियत सिहत, तव्हांजे भर में चाचो अली अकबर, चाचा ख़ैर आहे, ख़ुशि आहियो, चङा भला, ॿ टे ॾींहं नज़र कोन आयो, ॻोठ को विया, को शादी को सॾु को भत, ज़माने जा कम कारियूं बनियुनि जा कम बि आहिनि, लाबारा हलनि पिया असां ॾे अञा, हा सारियुनि जा। तव्हां ख़ुशि आहियो साईं? ॿियो ख़ैर आहे, माल बनी बारो ॿियो मिड़े ख़ैर, शुक्र अल्लाह जो, शुक्र अल्लाह जो। तव्हांजे घर में वेठो आहे अदो सरदार अली चांडियो, सिंध जो नामवर सुगड़ा। साईं ख़ुशि आहियो सरदार साहब? ॿियो सभु ख़ैर आहे साईं? ख़ुशि आहियो, चङा भला, ख़ैर खीरत। स्टेज ते असांजो सिंध जो बहितरीन रागी अयाज़ गुल
भा भलीकार ख़ुशि आहियो चङा भला ख़ैर ख़ैरत मुंहिंजे भर में बि गुलूकार वेठो आहे असांजो रज़ा मोहम्मद ब्रोही साहब भा ख़ुशि आहियो ख़ैर चङा भला तबियत सिहत सही आहे साईं मेहरी साहब भला राग खां छो न कचहरी जी शुरूआत कजे भले साईं है न बिस्मिल्लाह हाओ इश्क करी इंसाफ मंगे या गाल समझ कनो बाहिर है इश्क दे विच इंसाफ किथा यो हाल सरासर जाहिर है बस मोहब्बत वाले माझी मारण कम इही दा माहिर है बस मोहब्बत वाले माझी मारण कम इही दा माहिर है हुन फिकर दे विच भेड़ा कीता यार दो हुसैन साबर है वो मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है इश्क बनाया है बराबर राह बताया है इश्क बनाया है बराबर राह बताया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है इश्क इलाही आया करके खत्म बिस्मिल्लाह करके इश्क इलाही आया करके खत्म बिस्मिल्लाह करके सिकरती खैरात वाश करो जराया है सिकरती खैरात वाश करो जराया है रोज़ा आया है और हबर राह बताया है रोज़ा आया है और हबर राह बताया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है हसन हुसैन शहादत पाते इश्क अंदर विच पाते जाते हसन हुसैन शहादत पाते इश्क अंदर विच पाते जाते आशिक कर कतलाम सूली सर चढ़ाया है आशिक कर कतलाम सूली सर चढ़ाया है सर चढ़ाया है और हबर राह बताया है सर चढ़ाया है और हबर राह बताया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है मुर्शद पंडन पाक मेरा इश्क बनाया है वाह सही वाह भाऊ अयाज़ गुल रिंद ही नंढड़ो जेको बेजे ते वेठो आहे इहो पढ़े बि थो या इन शौक़ रंग में अची वियो आहे पढ़े तो हा त पढ़े बि थो ऐं हेड़ो हुनर साईं हाओ बिल्कुल साईं मेहरी साहब हे नंढड़ो साईं वाह वाह पढ़े बि थो करे बि थो सिखे बि थो ऐं अॻिते वधे बि थो अॼु नंढो सुभाणे वॾो साईं साईं बिल्कुलु असां वटि त इहो ॾींहों ॾियण त फुक़दान थींदो थो इहा पियो वञे ई सिखण जी उमिरि आहे हा तंहिं ॾियारे साईं हिन कचहरीअ में आयो प्रकाश प्यारो उहो बि साईं कमाल जो वेझो पियो वॼाए हाओ साईं मेहरी साहब ओताक लाड़ जा माण्हू आयो लाड़ में बि ओताकूं उत्तर में बि ओताकूं भला जेकॾहिं मुक़ाबिलो कराइजे त उत्तर में घणियूं या लाड़ में घणियूं इहो लेखो कोन्हे लेखो कोन्हे सॼी सिंध पीढ़ीअ जो वाह साईं वाह वाह साईं वाह ऐं सो जिते किथे थोरो घणो फ़र्क़ु आहे सकाफ़त जो कल्चर जो नालनि जो माडनि जो मकाननि जो पर इलाइक़ई ॿोलीअ जो सिंध हा जेका असां सोन आहे उन वाह जो साईं वाह कंहिंखे बि घटि कोन चइबो जेके बि सिंध जा भाङा आहिनि जेके बि सिंध जा जेके पासा आहिनि काछो आहे कोस्तान आहे लाड़ आहे सचो उत्तर आहे, आहे पको विचोलो आहे, आहे वाह। सॼी सिंध आहे उनजा कहिड़ा वरी जेके लेखा ॻायूं
लतीफ़ समाजी ज़िंदगी में सिंध जी समाजी ज़िंदगी जो अमीन आहे। हिकु कसर दर लख कोड़े कणस ॻिड़थियूं, वाह जेॾा करियां परख तेॾा साहिब साम्हूं, साम्हूं जितां मुंहुं कढंदे उते तोखे लतीफ़ फिरी ईंदो। वाह सही वाह वाह सिंध जो जेका कंहिं समाजी चोरे जे रूप में, कंहिं ओताक जे रंग में, कंहिं थरी माण्हूअ जे वेस में, कंहिं बुढड़े माण्हूअ जे पटके में, पर लतीफ़ सॼी लतीफ़ सिंध आहे, जे आहे। हर अक्स में आहे ई आहे। लतीफ़ हर हंधि हाज़िर आहे। मसलन सिंध जो जेको आहे बेत था ॿुधायो या वाई था ॿुधायो? सिंधू दरिया जेको आहे सो वहकिरो पियो बदिलाए। वाह लतीफ़ जी जेका आहे सा बुरको मटण जो सन आहे 1752 ऐं उन खां अॻु में लतीफ़ जॾहिं लाड़ तां भेरा कंदो त जेको नसरपुर खां दरिया वहंदो उन जेको आहे पंहिंजो वहकिरो बदिलायो पिए ऐं ओलह पासे खां जितां हिन महल वहे पियो उते ई पियो हुन पंहिंजो गस ठाहियो त हिन पासे वारो नसरपुर वारा वहकिरा जेके उन में पाणी घटिबो वियो ऐं लतीफ़ साईं जेको उन्हनि माण्हुनि खे जेको आहे ॾिठो ऐं उन्हनि जी हालत ज़ार ॾिठी ऐं उन्हनि जूं जेके आबाद ज़मीन उन्हनि खे गैर आबाद थींदे ॾिठो ऐं उन्हनि जी हालत ॾिसी पाण फरमायूं त ढोर न अॻे ढार। वाह वाह जेके भाॻिया ऐं मला मुआणा जेके दरिया जा ॼाणू हुआ माहिर हुआ उन्हनि सम्झो त ॿिली कल हो को पाणी अॼु कोन्हे। ढोर न अॻे ढार मांद मलान लखियो, वाह सही वाह मोड़े चढ़िया मकड़ा पसी पाणीअ पार, जसोदण जहिड़ा यार पीअड़ा वीर वमास में, वाह सही वाह सुकी ढोर ढयूं थियो कंधीअ ॾिनूं काओ, पाणी पटी हल में अॻियूं न आओ, वाह माण्हुनि मेड़ाओ किनी किनी भेणीअ। वाह सही वाह वाह त इहे जेके जेॾा बि माना लतीफ़ खे छिकींदा सोणीअ में ॾिसंदा, कापायती में ॾिसंदा, पोरे में ॾिसंदा, हारनि जे रंग में ॾिसंदा, वाह, सही वाह। सखियुनि ॾातारनि में ॾिसंदा त हर हंधि जेको आहे सो लतीफ़ पंहिंजो जेको आहे सो अवाम वारो पासो खड़ियो बीठो आहे। कंहिं बि हाकम जो पासो कोन खयो आहे। लतीफ़ पंहिंजे वाह। कंहिं बि किरदार सां जेको आहे सो हमदर्दी कान कई आहे जेका मारीअ सां कई हुअसि। वाह सही वाह वाह सही लतीफ़ वाह। कंहिं बि हाकम जे दर ते हली कोन वियो पर उन चयो हो त जेकॾहिं मारी मुंहिंजे दौर में क़ैद हुजे हा त उमिरि वटि हली वञा ऐं पंहिंजा सभु इसूल टोड़े छॾिया। वाह हिते जे हुई मारी त लधम कर कड़ियासि, वाह संदसि ख़बरचार ज़रूर लहां। हाओ हिते जे हुई मारी त लधम कर कणियासि, अरदासम उमिरि खे वेही हूंद वटांसि, अर्ज़ करियांसा मेड़ मिनत करियांसा, अरदासम उमिरि खे वेही हूंद वटांसि, की झलियाई की छॾियाई त पंहिंजो अंग अचांसि। वाह लाहे लोह लतीफ़ चए हितां हूंद हलांसि, मोखे मलीर साम्हूं वठी हूंद वञांसि, वाह रहबर थी रेढ़ियांसि सुहारे साणे हले। वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह वाह सही लतीफ़ दरिया आहे उनखे जितां खणंदा उते वाह, जेको सही आहे वाह। उतां ओताक जा फ़ाइदा कहिड़ा या नुक़सान कहिड़ा, या अॼुकल्ह चयो थो पियो वञे त ओताक ते रुगो वादा माण्हू वेहंदा आहिनि, इन फ़र्क़ खे इन वादा ॻाल्हि माण्हू- खे कीअं तव्हां वांदा वज़ाहत माण्हू कयो? होट ओताक सिंध जो कल्चर आहे उनते वांदा माण्हू कोन वेहंदा आहिनि। उहे जेकॾहिं अॻे मीडिया कान हुई ऐं हे जेके हिन से रेडिया टीवियूं कोन हुयूं तॾहिं जेका सो ओताकूं जेके हुन से माण्हुनि जी विंदर जो मर्कज़ हुयूं उन ते दोदे जी ॻाल्हि बि थींदी हुई, जेके हिन ते नड़ बैत बि थींदा हुआ, राग रंग बि थींदा हुआ, गुजारतूं ऐं सुगड़ बि हूंदा हुआ। हाणे त मीडिया अची वई आहे तंहिंजे करे जेको आहे सो रुझान बदिलजी विया आहिनि, पर ओताक जेका आहे सा सिंध जी सुञाणप आहे ऐं सिंध जी जेका आहे सा न्याय उते थींदा हुआ, फ़ैसिला उते थींदा हुआ, छोड़ियूं निबेरियूं उते थींदियूं हुयूं, ॾुख सूर उते जेके आहिनि से ओरबा हुआ। तंहिंजे करे ओताक असांजी चंग मुड़सी ऐं सकाफ़त जो ओञाण आहे, उनखे ख़राब केरु कोन चवंदो। वाह सही वाह। दुनिया में जेकॾहिं असांजी क़ौम महिमान नवाज़ीअ तौरु सुञाती थी वञे त बि ओताक जे करे, छो त हा। महिमान नवाज़ी थिए ई ओताक में थी। ओताक न जेकॾहिं असां ॾेह परॾेह में असांजी बहादुरी ज़ाहिर थी पई थिए त बि इन्हनि ओताकुनि जे करे न बराबरि, असांजो माण्हूअ ओञाण ई जी ओताक आहे। खान जी खानी असांजी सुञाणप ई ओताक आहे। सुञाण पई ओताक आहे। सही साईं फ़कीर असगर सीताई साहब, तव्हां पाण बराड़ी सां तालुक़ था पिया रखो ऐं शाइर बि आहियो, तव्हां ओताक जे कल्चर खे कीअं था ॾिसो पंहिंजे नज़रिए में? दादा साईं ओताक असां वटि जेका अॼु बि मौजूदु आहे ऐं इहा हलंदड़ आहे, इहा असांजो रुगो सकाफ़ती कल्चर न असांजी तहज़ीब आहे। असांजी ओताक अॼु खां 100 साल पहिरियों ई
ओताक हलंदी रही आहे ऐं ओताक हूंदी इन लाइ आहे कंहिं दोस्त फरमायो त अदा अकुल किथे मिलंदो दोस्त वराणियो त ओताक मां जेकर ओताक न हुजे त असांजी सकाफ़त कल्चर असांजो अधूरो आहे ओताक तमामु सुठी शइ आहे ऐं अॼु बि आहिनि मौजूदु आहिनि लाड़ में उत्तर में काचे में जिते बि तव्हां वेंदव तव्हांखे ओताक ई मिलंदी ऐं ओताक आहिनि न ओताक सुठी शइ आहे ओताक असांजो कल्चर बि आहे सकाफ़त बि आहे शेरो शाइरीअ जो शौक़ु हींअर बि तव्हां कयो पिया हिन उमिरि जी मुंहिंजा मिठा साईं असां शेरो शाइरी घणा किताब आहिनि तक़रीबन मुंहिंजा 4 किताब अची चुका आहिनि ऐं तक़रीबन 8 किताब मुंहिंजा जेके अणछपियल मवाद पियो आहे ऐं पीरल परदेसी अकेडमी जा तव्हां चेयरमैन बि आहियो जी मुंहिंजा मिठा साईं मुंहिंजे उस्ताद हुयो उस्ताद पीरल परदेसी सीताई उन करे मां उस्ताद जे नाले सां अकेडमी खोली हुई 2014 में अकेडमी तां घणा किताब अची चुका उन खां बि 4 किताब अची चुका आहिनि माशाअल्लाह जी को सुहिणो को सुठो शेर तव्हां ॿुधायो को पंहिंजो या 64 अर्ज़ कयूं असांखे दुआऊं करण वारा साईं असांखे दुआऊं करण वारा साईं असां जूं बि आहिनि दुआऊं अव्हांखे रहो शाद आबाद हा क़यामत ताईं लगन की न कोसियूं हवाऊं अव्हांखे वाह साईं वाह साईं वाह ज़बरदस्त जी मुंहिंजा मिठा साईं ॾाढो सुठो ॾाढो सुठो साईं चाचा अली अकबर जी साईं छा ॿुधाईंदव अॼु साईं हे मेहरी साहब जहिड़ो ॾाहो माण्हू वेठो आहे अॼु बेली थोरो हे ॿुधण वारा वेठा अथई हाओ सही ओताक वञ उन्हनि जी जेके खिली कनि खीकार पाए भाकुर प्यार मां वरी पिरी ॾियनि प्यार न घुंड विझनि मुंहं में न खाइनि कॾहिं खार ॻाल्हाइनि गुणनि भरियो ऐं मिठी कनि गुफ़्तार अहिड़े मोहबत भरे माण्हुनि वटि हली वञिजे बार बार चांडिया अकबर थिया लखवार सदके अहिड़नि सजणनि था वाह साईं वाह साईं मिठो मेहरी साहब आयो आहे हुनखे ॿुधी करे हुन जी कचहरी में वेही करे तव्हांखे छा पियो महसूस थिए तव्हां बि सुगड़ आहियो सॼी सिंध ॾे पर ॾे पिया घुमो अहिड़ा ॾाहा माण्हू हिननि जी कचहरी जा हिननि जा नुक़्ता आहिनि साईं हाओ ही साईं मिठू मेहरी साहब तमामु हिकिड़ो अजीब माण्हू आहे जेको हिन असांजे सिंध में अॼुकल्ह जे दौर में असां हिन सां 2-3 कचहरियूं कयूं साईं जन अॻे बि हिते कचहरियूं कयूं त जेतिरी ॼाण ही रखे थो पंहिंजे इन सिंधी माण्हुनि सां सिंधी सकाफ़त सां ऐं माल सां ऐं इन्हनि उठनि सां माशाअल्लाह ही हिकिड़ो हीरो आहे हीरो असांजे नज़र में हिकिड़ो हीरो आहे ऐं अलाह हिनखे आबाद रखे ख़ुशि रखेसि तबियत सही हुजेसि ऐं आबाद हुजे तमामु हिन वटि ॼाण सुठी आहे ऐं असांखे हिन खां अहिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ा सबक मिलनि था जेके असांखे फ़ाइदेमंद थियनि था सरदार अली चांडियो साहब साईं छा ॿुधाईंदव घणे वक्त खां पोइ असांजी कचहरीअ में आया आहियो जो गॾो न गाबो न हंधु न खट न थाली न वटो मस्जिद मां जुतियूं खणी चोरी ते लही पियासीं मोर ठही पियासीं छाजा रोदा छाजू नमाज़ू छाजू खरियातू छाजू ज़कायतू नेकी के छॾे बदी के भाकुर पाए घड़ी वीसीआर ते वही पियासीं मोर ठही पियासीं और सियोग वात भगल बियो मुसागु लॻल ओड़े हे छा जी आशिक जी अड़ायूं खुश ते खुश माण्हू घर फुरे हाणे गणतन में गही पियासीं मोर ठही पियासीं दाढ़ी मुछ कूड़ाए वार वॾा रखाए पोशाक मिड़ई अहिड़ी पाए परे खां ॾिस छोकिरी थी अचे मुड़साणे त अखर खोई लही पियासीं मोर ठही पियासीं हज बि कयोसीं हाजी बि चवासीं बरांदे नूर खोयासीं न हिते मुड़ियासीं न हुते मुड़ियासीं शैतानी कमर में कही पियासीं मोर ठही पियासीं कूड़ोड़ी चरसे सुटोड़ी छासे हुई हवा जे जहान में नशन में नोड़ी के नाग समझी ट्राव खाई ट्रही पियासीं मोर ठही पियासीं के हुबन का सिका साबी आसे मेहमान जी मंझंदि जो ॾिनई गुड़ई चाहे तॾहिं बि राति रही पियासीं मोर ठही पियासीं जहिड़ो तेड़ो हाल हुजे लश्कर सां लड़ी पइबो जे शींहुं अचे साम्हूं उन सां बि हेखल विड़ी पइबो बाक़ी बेगम साहिब जे आॾो बराबरि ड्रह करे ड्रही पियासीं मोर ठही पियासीं मिलिया सूर सजणनि खां से बि सही पियासीं वाह वठी खणी वही पियासीं यार मोर ठही पियासीं सुगड़ चए थो गम न कर को गुल बेराई चेक वारो बि ईंदो पुनल प्यारो बि ईंदो अॻे त गुलनि सां गुज़र पंहिंजो हाणे खारनि सां खई पियासीं मोर ठही पियासीं अॼोके दौर ते फर्स्ट क्लास
पर साईं बेगम साहब जी ॻाल्हि हिते ओताक ते त पोइ घणनि जा सूर जागी पवंदा सभिनि खे पंहिंजो मिठा साईं छा चवंदो हे बेगमुनि जा सतायल सुगड़ हिन फन खे साईं छा चवंदो हे सीना बसीना हिननि जी इहा शाइरी जेका आहे सुगड़नि जी इहा मौजूद सूरताल नड़ बेत अलगोज़ो इन खे कीअं था ॾिसो साईं इन आर्ट खे नड़ जा वाजारा हाणे तक़रीबन ख़तम थी विया आहिनि हाओ हाणे जेके नड़ बेतारा रहिया आहिनि उहे अलगोज़े ते या उन ॿिए कंहिं साज़ ते जेको आहे सो चवनि था कुझु कोस्तान में आहिनि कुझु हेॾां सावण फ़क़ीर जे ख़ानदान मां आहिनि ताहिर ऐं साहिड़ हुआ उन मां हिकिड़ो मरी वियो आहे ऐं ॿियो अलाह रखियो हूंदो पुराणो रेडियो जो फ़नकार उहे हाणे इहा सिन्फ़ पोयनि पसान में आहे बाक़ी अलगोज़ो जेको आहे सो अञा ज़िंदा आहे ऐं इहे जेके शयूं असांजूं कानी आहे नड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ साज़नि चंग आहे ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि से असांजा मुख़्तलिफ़ जेके साज़ आहिनि उहे उन्हनि जी हाणे पासदारी घटि थी थिए उन करे उन्हनि जी जेका आहे सा रुझान घटिबो वञे सिख्या घटिबी वञे ऐं अॻे जेके आहिनि से वॾा जदीद दौर जो वरी जदीद म्यूज़िक ट्रैक वरी हींअर सॼो कंप्यूटर ते सिस्टम थी वियो आहे हाणे उहो जेको आहे सो उनमें उहा महिनत ऐं जफ़ाकशी ऐं सिख्या वारो अमल ख़तम थी वियो आहे बाक़ी उहो लीको पियो कुटिजे मिड़ई रिंगट पियो हले जीअं मुंहिंजे पासे में पियो आहे फोन आहे हिन में अॻ में वॼंदा रिकॉर्ड हा, इहे हाणे त हूंदा। वरी इहे ॿुधो इहो दौर तव्हां ॾिठो साईं न मूं खाबांगे किथे वॾे थोरो न थोरो वॾे धुंधलो धुंधलो हा। हाणे त सही मेमरी कार्ड अची विया आहिनि हाणे त हा। जान ई ॿियो थी वियो आहे हाणे त बेड़ा ई पार लॻा पिया आहिनि ॿियो त इहे उठ मामा गोगड़ू जत उठ वंग इहे रंग आहिनि या घटि पा था वञनि वण ख़तम थी वियो आहे उठ जो चारो ख़तम थी वियो आहे पर असां वटि अञा उठ आहिनि मूं वटि पाण आहिनि असांजे राज्यनि में आहिनि ऐं असां वटि जेको आहे सो अरब बि ईंदो आहे असांजे ॻोठ में ब्रदर में अची कैंप हणंदो आहे हींअर बि जेको आहे सो 400 उठियूं सुआऊं उन वरितियूं हाणे नसुली उठ बचा आहिनि या खारोड़ी सिस्टम थी न रेबारी आरीसर महेरी इहे कुझु कबीला ऐं क़ौमूं आहिनि ज़ातियूं आहिनि क़ौम त पाण सभु सिंधी आहियूं पर उन्हनि वटि अञा उहा असली जेका लाड़ जी ॻाढ़ी उठ जेका आहे सा मशहूरु आहे उहा अञा पंहिंजे असली रंग में मौजूदु आहे ॾाची हणे 10 तोॾियूं हणे 13 ॾाचियूं तोॾियूं इहो जान आहे हले थो नसुल दर नसुल इहो वधे थो पियो इहे हाणे 10 ऐं 13 वारो जेको आहे सो हणण इहो त आहे हिकिड़ी चवणी चवणी आहे बाक़ी उनजो को हक़ीक़त सां वास्तो कोन्हे बाक़ी उहो साॻी जिन भाग्यनि जा घणाई जे करे बि त इहे भाग्यनि जा चवणियूं- भाण खाली कोन्हे सही उहे अञा जेके आहिनि से पट वसनि पिया उठनि जा ओगर जेके आहिनि से ससुई जेके ॾिठा हुआ उहे अञा ताईं मौजूदु आहिनि हा का वाई ॿुधायो भला का अहिड़ी का उठनि जी का सार लहूं का अहिड़ी उमर बन जियो खोए मुंहिंजो सुमरा वाह सही वाह ओ जा पर न पवारनि जी मूं से ते थियो वठी मुंहुं कयो वञा वतन साम्ही वाह सही वाह वाह मिठा सही वाह मुंहुं मारूअ से लधियूं लोईअ में लाऊं सोन बराबर सगड़ा बाहुन बधाऊं उमर जो आऊं पट न पहिरियां सुमरा मुंहिंजो मन मियां वाॻियो वेड़ी चन से वाॻियो वेड़ी चन से मुंहिंजो मन मियां खीरूं खतेर के खीरूं खतेर के खीरूं खतेर के खीरूं खतेर के ओ वञी ॾेॾियां अल्लाह वञी ॾेॾियां मुंहिंजो मन मियां वाॻियो वेड़ी चन से
वागियो वेड़ी चन से पाही पाखी पटड़ी पाही पाखी पटड़ी पाही पाखी पटड़ी पाही पाखी पटड़ी ओ वञी पिरियल साण पिया अल्लाह वञी पिरियल साण पिया मुंहिंजो मन मियां वागियो वेड़ी चन से वागियो वेड़ी चन से आऊं कीअं लोई लाइया आऊं कीअं लोई लाइया आऊं कीअं लोई लाइया रे कारण बिन दिया अल्लाह कारण बिन दिया मुंहिंजो मन मियां वागियो वेड़ी चन से वागियो वेड़ी चन से अदियूं अब्दुल लतीफ चे लालूं लाल लतीफ चे ओ वञी थर थिया अल्लाह वञी थर थिया मुंहिंजो मन मियां वागियो वेड़ी चन से वागियो वेड़ी चन से साईं मारीअ जी ॻाल्हि थी थिए त ॾंदे आङरियूं अचो वञनि त वारो बातो सिंध जो किरदार सोब हिकु न्याणी जेका बादशाहत सां विड़े बादशाहनि सां विड़े थी रियासत सां थी विड़े साईं वाह वाह ऐं उते बि उहा ॻाल्हि करे थी पंजनि माण्हुनि जी पंजनि मिटनि जी मिसकीननि जी पोरियतनि जी हारी नारी ग़रीब कांध न कंदसि को ॿियो खथे रोई खूब वाह साईं वाह ये तुंहिंजूं माड़ियूं बंगला ये मूंखे न खपनि मूंखे उहो खथियारो खपे आओ जंहिंसां मुंहिंजो संग थियल आहे वाह 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 कांध न कंदसि को ॿियो खथे रोई खूब मेरो ई महबूब असां मारू मन में वाह साईं वाह वाह साईं अॼुकल्ह त साईं वरी पैसे जी ॻाल्हि थी वई आहे हींअर रिश्ता पैसनि ते ॾाज ते ॻाल्हाए ॿोलाए एग्रीमेंटूं थियूं थियनि ॾाज में छा ॾींदव हाणे इहो बि दौर आहे हा साईं असांजो नौजवान रागी अयाज़ गुल रिंद बाबा अहिड़ो को कलाम ॿुधाए जो मिठे साईं जे नाम कयूं असां आओ जी बाबा आओ बिस्मिल्लाह सूफी फ़कीर इमाम दीन रखन जो बोल आहे आओ बिस्मिल्लाह सूरत जैसी गार में सूरत जैसी गार में ज़ाहिर थियो ज़हूर अखियूं अड़ियूं अखियुनि सां पलटी पया पूर जज़्बे जोश जलाल जे अला पसीने नूर ओ मोहम्मद की मखमूर अला पान सुना तो सुपरी आशिक रखो महबूब जूं काफर करे वयो आशिक रखो महबूब जूं काफर करे वयो हर दूरी वारा हर दूरी वारा हुन करे वयो आशिक रखो महबूब जूं काफर करे वयो आशिक रखो महबूब जूं काफर करे वयो नज़रूं मिलाए यार चके
वाली अकबर वाह जो ॿुधाई अखियूं साईं काफ़र करे वियसि मुनकर करे वियसि हिन हुन जहान खां विञाए वियसि ॿुधाए को अॼु असांखे बि वरी अहिड़ो को महागाईअ ते को समाज ते नसीहत ते ॿुधायूं पिया हा नसीहत ई नसीहत था ॿुधायो नसीहत ते आओ त ॿुधी हीअ नसीहत तूं शोखी छॾे ॾे न आहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे मिलई जाथे इज़त उते घर अॾे ॾे खणी ख़ैर वंजाए तूं जल्दी जॾे ॾे जे हुजई हक़ पराओ त साजुर सॾे ॾे करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तॾे ॾे कजाए माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे वठी मौत वेंदुई पोइ खणंदई खॾे ॾे छॾे ॿाहिरि ईंदई पुराणे भॾे ॾे अजायो अबासी न फिर तूं फॾे ॾे मलूक तूं बि मोहबत में गाॾी गॾे ॾे वाह सही वाह वाह मन मोहब्बत में गाॾी फॾे में कमु न आहे न साईं फॾे जो मज़ो नथो थिए बराबर में बि वेठो अथई भाऊ सरदार तव्हां बि का सरदार अली छा थो ॿुधाए पियो या जाचे ॾिठुमि जहान में त सच पच सचाई कान्हे मिड़ई त माइटनि में प्यार पाई कान्हे जो पंहिंजा वड़नि पाण में त नंढो वॾाई कान्हे पुट बेज़ार पीउ खो त भाइरनि में भलाई कान्हे पते हुई पाड़े वारनि ते अॼु उहा बि कान्हे चवां थो त चङे मुड़सनि में बि चङाई कान्हे चोर घुरान शहर फुरान कंहिं में घटिताई कान्हे पिस्टोल जन पंहिंजा त तन खां पुछाई कान्हे जे ज़ेवर खणियो ज़मीदार त ॻोठ में गुझाई कान्हे जो रोकड़ रखी आहे विच ते त अञा विराई कान्हे रुगो मिसकीन मथो मारो मार त लुच सां लड़ाई कान्हे उन जाइ ते अशराफ जी आदर भाई कान्हे पुलिस आहे पैसे जी तरह रहाई कान्हे जमादार चढ़ी हलियो जांच ते त वारदाती वाई कान्हे जे 60,000 ॾे सूबेदार खे पोइ त का पुछाई कान्हे वेही लिखंदा पाण में का लुचाई कान्हे फेराए वठंदा फरियादी खे चओ त मुंहिंजी चीज़ चोराई कान्हे रुशवा वठी थिया रवाना बि कारवाई कान्हे हैदर शाह चए हिंगोरजन में जॻह अॻु हुई सा अदालत ई कान्हे वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह मिठा साईं जी साईं अॻ में पुराणे दौर में सदाकत हुई ऐं माण्हूअ जो ईमान सलामती हो खीर में पाणी न मिलाईंदो हो खीर ई न खपाईंदो हो ऐं हाणे हेॾी मिलावट हाणे त को हिकिड़ो केमिकल आयो आहे ड्रम पाणीअ जे में विझ त खीर ज़हर पिया खाराइनि माण्हुनि साईं हे समाज में रुगो ज़हर था पिया साईं सिंध में अर्ज़ करे वञा त सिंध में जेके आहिनि से जुमेरात खमीस जी शाम जो जेको आहे सो खीर ॼमाइबो बि कोन हो सभु ख़ैरात कबो वाह हा साईं बिल्कुलु असां पाण 11 जा खीर वरितासीं इहे 11 जा खीर वरिता पर जेके आहिनि से हर खमीस ते जुमे जी राति खीर ॼमाइबो ई कोन हो ऐबो जेको ईंदो उन्हनि खे जेको आहे सो आल जाल जेके आहिनि से विराए वंडे ॾेई छॾींदा हुआ ऐं पंहिंजनि बचनि लाइ बि कोन रखंदा हुआ केरु करींदी रीस लतीफ़ साईं फरमाए थो त केरु करींदी रीस आयल संघारनि से जिनी जी खमीस वीरियूं वारे छॾियूं वाह सही वाह वाह सही वाह इहे शयूं हूंदियूं हुयूं हाणे त लालच लोभ एहसास मरी विया आहिनि इंसान मां इंसानियत निकिरी वई आहे माण्हू को कोल पढ़ियो त इंसान त हर घर में थो ॼमे पर इंसानियत हाणे कंहिं घर में थी बराबरि बाबा अञा त हे ख़ुदा जो सुगड़ ज़िंदा आहिनि पर हाणे दौर अहिड़ो अची वियो आहे इहो सुगड़ शाइरी बि जेका त मिशन कंदी यलगार अहिड़ी अची वई आहे मीडिया जी या इंटरनेट जी अहिड़ी यलगार आहे जो रब पढ़ाए सलामत लेक्चर पिया थियनि ऑनलाइन पिया थियनि लंडन मां अमेरिका मां दुबई मां वेही क्लास पिया हलनि हाणे त सॼो बाबा यूट्यूब चैनल अलाए कहिड़ा कहिड़ा छा जो छा अची वियो आहे अञा त तेज़ रफ़्तार अहिड़ा कहिड़ियूं शयूं पियूं अचनि न साईं दुनिया में असांजी बि तरक़ी थी पई थिए बिजली नई बिजली आई रोड रस्ता ट्रांसपोर्ट ॿियूं ज़िंदगी जूं सभु असां वटि बि सहूलियतूं अचनि थियूं पयूं पर इन्हनि सहूलियतुनि जे अचण सां असां मां ॼण त अहसास त मरंदा था पिया वञनि हा न सॼो मशीनी थी वियो आहे माहौल सॼो माण्हू मशीनी थी वियो आहे तालीम केतिरी पिराई साईं तव्हां तालीम सां उमी आहियां अच्छा मुंहिंजी स्कूल में दाख़िला कने छो भला गुरबत ऐं माल चारियोसीं पोइ वरी अम्मा फाइनल पास हुई उन वटां जेको आहे सो अल्फाबेट पढ़ियासीं पोइ ई लिखणु पढ़णु सिखी वियासीं हाणे मुंहिंजी लाइब्रेरी आहे पंहिंजी किताब आहिनि काफ़ी ॾाढो सुठो ॾाढो सुठो
फ़कीर असगर सीताई तव्हांखे शाइरीअ जो शौक़ु कीअं थियो? धरतीअ जे इश्क में थियो या के औरत जे इश्क में? सही सही दादा ॿुधाइजो। साईं असल में असांजो सीता अचण जो मुंहिंजो ॻोठ ने भरिसां आहे। शाइरी मां पहिरियों कंदो हुउसि, पर जॾहिं मूंखे उस्ताद पीरियड परदेसी ख़बर पई त पोइ उन वटि मां आयुसि ऐं बाक़ाइदा शाइरी पोइ शुरू कई ऐं उनजी मोहबत ऐं सोहबत में शाइरी साईं, कई। सवाल करियां जी थी? साईं, जी साईं, पीरल परदेसी ॿियो, पीरल प्यासी ॿियो? जी साईं। मुंहिंजा पीरल परदेसी सीताई जे नाले सां मशहूरु हुयो। पीरल प्यासी जेको हुयो वॾो मशहूर कलाम रेडियो ते ॿुधंदा हुआसीं। कलाम कलाम ख़बर पए उहो हुयो कंबर वारो, पीरल कंबर। प्यासी जूं आहूं असरदार इहो वरी इहो मगर हिन ज़माने में बेकार आहिनि। जी साईं, बनाइनि थियूं उल्टो ई गम जो फसानू आहे बेवफाई सारो ज़मानो। ॿुधायां मां कंहिंखे इहो गम जो फसानो जेको आहे सो हा जी मुंहिंजा मिठा इहा मशहूर कलाम हूंदो हुयो जंहिंजी फरमाइश बि रेडियो ते घणी हलंदी हुई, जेको आहे उस्ताद जुमन जे आवाज़ में। मोहम्मद जुमन जे आवाज़। जी हा। जी साईं। फ़कीर तव्हांजा किताबनि जा नाला त ॿुधाइजो। हा मुंहिंजा मिठा साईं 2002 में मुंहिंजो किताब पहिरियों छपियो अखड़ी ओसियड़ा अखियूं ओसियड़ा ऐं 2012 में ॿियो किताब छपियो मोती मेड़िया मूं ऐं टियों किताब 2014 में छपियो सूंहं खे सलाम। वाह। ऐं चौथों किताब 2016 में छपियो अज़ताऊं इश्क उतारा। जी मुंहिंजा मिठा साईं। 2014 में जीअं मूं पीरल परदेसी अकेडमी जो बुनियाद विधो पंहिंजे उस्ताद जे नाले सां, उन मां 4 किताब आया हुया, जंहिंमें पहिरियों किताब मुंहिंजे उस्ताद जो हुयो जेको इश्क अजब सौगात जे नाले सां आहे ऐं अताऊं इश्क उतारा बि उतां आहे, जंहिंमें गरियल शाइरी आहे मुंहिंजी ऐं मुंहिंजे उस्ताद जी। उन खां पोइ असांजो दोस्त हुयो, साईं जो शागिर्द बि हुयो अज़ीज़ सीताई, उन जो किताब मूं छपरायो हादी हींअरे मंझि। उन खां पोइ साईं मंज़ूर साहिब जिन जो किताब हुयो जहिड़ी सिंध तहिड़ी सीता, उहा बि पीरल परदेसी अकेडमी तरफ़ां छपराई असीं। अहिड़े नमूने सां मूं इहा 8 किताब उताक ते अची करे कीअं को न्यापो ॾियो, को सनेहो ॾियो, को संगत खे तव्हां छा चवणु चाहींदो? जीअं तव्हां ॻाल्हि कई त मशीनी दौर अची वियो आहे, असांखे पहिरियों त पंहिंजी सकाफ़त, पंहिंजो कल्चर, पंहिंजूं रस्मूं रीतूं बचाइणियूं आहिनि। उन लाइ अहम जेका आहे तालीम आहे। अगरि तालीम न आहे त को बि माण्हू अॻिते वधी नथो सघे, न वरी कंहिं सां मुक़ाबिलो करे सघे थो। मां अर्ज़ु इहो कंदुसि सभिनी सिंध वासियुनि खे, न रुॻो उताकारनि खे बल्कि सॼी सिंध वासियुनि खे, त पंहिंजे बचनि खे हुनर बि सेखारियो। जीअं तव्हां आधार जी ॻाल्हि नंढे जी कई, हुनर बि सिखनि, पर तालीम मेन शइ आहे। जेसि ताईं तालीम असां में न हूंदी तेसि ताईं असांजो अॻिते जहान न थींदो। असां हिन महिल सम्झूं था असांजी सिंध ॼण 500 साल पोइते आहे ऐं उनजो सबबु इहो आहे जो असां वटि मशीनी कमु घणो थी वियो आहे ऐं तालीम जो कमु घटिजी वियो आहे। जी मुंहिंजा साईं मिठा साईं, असां वटि नियाणियुनि जी तालीम खे तव्हां कीअं पिया ॾिसो? अॻ जे भेट में हींअर अॻ जे भेट में काफ़ी उन में इज़ाफ़ो थियो आहे, पर असांजो बुनियादी तरह जेको सरकारी तालीमी निज़ाम आहे उहो तबाह आहे, उहो धरम भरम आहे, उहो आहे कोन। हाणे जेको प्राइवेट स्कूल ऐं कॉलेज जेके आहिनि से खुलिया आहिनि, जेको पैसे वारो माण्हू आहे उहो त चङी तालीम ॾियारे थो वञे। बाक़ी असांजूं जेके आहिनि से नियाणियूं जेके ॿारहाड़ीअ में आहिनि से 5 दर्जा पढ़ी घर वेही थियूं रहनि। अॻिते उन्हनि जी तइलीम जा जेके आहिनि से वसीला न आहिनि, ग़रीब माण्हुनि वटि पहुच कोन्हे, सरकारी स्कूलनि जो हाल कोन्हे ऐं इहो वॾो अलमियो आहे। शहरनि में वॾा माण्हू जेके पैसे वारा आहिनि उन्हनि जी नियाणियुनि खे त तइलीम मिले थी, पर ग़रीब जेको अक्सरत आहे 70% उन्हनि माण्हू जेके आहिनि से उन्हनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि। भाऊ सदाकत तव्हां ख़ुशि नसीब आहियो, असां बि ख़ुशि नसीब आहियूं जो तव्हां जॾहिं बि, पर तक़रीबन तव्हां त रोज़ असांजी उताक ते आयो अहिड़नि सुठनि सुहिणनि मिठड़नि, हे त नालो ई मिठो साईं। कीअं पियो महसूस थिए साईं जी कचहरी मां? छा थो सिखी? कंहिं ॿिए ताईं बि इहे ॻाल्हियूं पहुचाईंदो या रुॻो पाण ते ई रखी वेठो आहे? साईं जॾहिं खां असांजी ओताक शुरू थी आहे, ॾे पर ॾे में ॾिठो थो वञे, फोनूं बि अचनि थियूं, हीअ त मेरान असांजो घरु आहे ऐं ओताक असांजी आहे, अवाम जी आहे। जॾहिं खां अचणु शुरू कयोसीं, नवां नवां चेहरा, नवां नवां माण्हू, साईंअ जहिड़ा मिठे साईंअ जहिड़ा माण्हू जेको आहे सो इन्हनि मां इल्मु पिरायूं था। असां न पर पूरी सिंध इल्मु पिराए थी ऐं पूरी दुनिया जा सिंधी असांजा जेको आहे माण्हू सभु इल्मु पिराइनि था।
अॻोड़े तव्हां सुवाल कयो त वांध काई वारो त जॾहिं न होटलुनि ते जेको आहे सो को दौर हुयो, होटलुनि ते रश हुई, होटलुनि ते माण्हू वांध काईअ में वञी वेहंदा हुआ, उहो दौर उहो हुयो जंहिंमें असांजी ओताकूं पोइते पइजी वयूं, ओताकुनि जूं जेके कचहरियूं हुयूं, ओताकुनि जो जेको रवाज हुयो थोरो घटिजी वियो। ऐं हाणे तव्हां ॾिसो त होटल वीरान लॻा पिया आहिनि, ओताकूं असांजूं आबाद लॻी पयूं आहिनि। तव्हांजे प्रोग्रामनि जी साईं मुर्तज़ा मजबूर साहब, तव्हां मंज़ूर साहब, तव्हांजी हे मेहरान टीवीअ जी कावश आहे, तमामु वॾी कावश आहे, जेके माना ओताकूं आबाद थियूं आहिनि ऐं होटल वीरान थी विया आहिनि। संगत हाणे मोकिलायूं था चाॾे पेर ताॾे खेर, पर वींदे वींदे मिठे साईं खां का सुहिणी वाई त ॿुधूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा। सामुंडी लतीफ़ जो पसंदीदा सुर आहे ऐं उनमें जेको आहे सो हल्की हल्की जुदाई ऐं वणझारनि जो परदेस वञणु, वाह उतर लॻणु। वाह साईं वाह। ॾिठी ॾियारी पियो ढोलियो हलण जूं करे, वाह साईं वाह। वाह मिठा साईं वाह। वर विझो वंझ खे पई रोए वणझारी, वाह साईं वाह। मारी दम मारी मूंखे पिरे सूर पिरीअ जो, लाही दाई कन ॻाल्हियूं हलण संदियूं, आऊं झलींदी कहतरो आयल साम्हूं दिल, ओ पगह छोड़े जिन विधा बेड़ा बार में, जाजर जातूं न दे दिया न मोहे, सधूं कोह करे सा पंहिंजे कांद जूं, वाह साईं वाह। वणझारे जी मां वणझारो न पलिए, आयो ॿारहें मां पुण तो सफ़र संभे, सिर सुञाणियो चो मां सामुंडी आए आ, मान मुंहिंजो हो जानी इन जहाज में, सिर थे सिबियाऊं बंदर जे तरन ते, सिर सिबी साजा करे खूहा खयाऊं, बैरकूं बहरल में छोड़े छड़ियाऊं, लहरियूं लॻियाऊं लुत्फ़ साण लतीफ़ चए।